कोट गुलाम अहमद मां ख़बर ॾींदा हलो त समूरे मुल्क जियां कोट मीरस में बि करबला जे शहीदनि जी यादि खे ताज़ा करण लाइ आज़ादारी जो सिलसिलो जारी है। 7 मुहर्रम उल हराम जे हवाले सां करबला जे शहीदनि जी यादि में मरकज़ी इमाम बारगाह अली वारिस खां मरकज़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे, जेको शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि ऐं ॿियनि हंधनि खां थींदो। मस्जिद अली ते पहुतो जुलूस में नंढा वॾा 5 खां मथे मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। जुलूस में शरीक आज़ादरनि पारां चाकू ज़ंजीरुनि जो मातम, सीना ज़नी ऐं या हुसैन जी सदाउनि सां मातम कयो वियो। बाद में मस्जिद अली ते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिं में 7 जी तइदाद में मोमिननि शिरकत कई। जुलूस में सिक्योरिटी जा इंतजाम SHO कोट गुलाम अहमद फरमान अकीम जी अॻुवाणी में तमाम सख्त कया विया। मरकज़ी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां आज़ादारी कंदो शाम जो दरगाह शहीद बाबा ते इख़्तिताम पज़ीर थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।